फाल्के प्रेस क्लब न्यूज़ सईदाबाद अॻियां सवे NTS 2013 जे पास उम्मीदवारनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध हाई कोर्ट वाज़े हुकुम ॾिनो आहे त तालीम जे सेक्रेटरी अकबर लगारी खे त NTS पास उम्मीदवारनि खे फौरी ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। जंहिं ते सेक्रेटरी तालीम अकबर लगारी चयो त पॉलिसी तहत असां गौर करे रहिया आहियूं। सिंध में हज़ारे स्कूल उस्तादनि खां बिना बंदि पयल आहिनि। हिते 60+ खां 97 मार्कुनि वारे उम्मीदवारनि खे 9 साल लगातार कोर्टुनि जा चक्कर कटाया पिया वञनि। हुननि चयो त 10 साल गुज़रण बावजूद असांखे ऑफर ऑर्डर नाहिनि मिलिया, पर हींअर 40 मार्कुनि वारे खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त असांखे ऑर्डर न ॾिना विया त वज़ीर आला हाउस आॾो पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।